शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे सदा जीवन में हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा परमात्मा चवनि था कर्म कंदे हुए मूंखे यादि करो, कर्म योगी ठहो। कर्म योगी ठहण सां कर्म योगी अर्थात कर्म कंदे हुए मूंखे यादि करण जो अटेंशन रखो। कई बार कम कंदे भगवान खे यादि कंदे कंदे न टेंशन में अची वेंदा आहिनि कि न मूंखे भगवान जो इहो बि करिणो आहे ऐं कम बि करिणो आहे, इहो बि करिणो आहे। लेकिन बाबा चवनि था कि टेंशन में न अचिणो आहे, अटेंशन ॾेई करे कमु करिणो आहे। अटेंशन रखी करे जीअं सम्झो असां सां गॾु कोई कमु करे थो त कमु कंदो त असां हुन सां हुनखे पंहिंजो साथी माने करे हुन सां गॾु कमु कंदासीं न, त हिकु ॿई मिली करे कंदासीं न। हिन में टेंशन जी थोरी ॻाल्हि आहे, अटेंशन थोरी ॾियणो पवंदो आहे भई मूंसां गॾु कमु थो करे त मूंखे ध्यानु ॾियणो पवंदो। घड़ी घड़ी ईअं थोरी ध्यानु ॾींदासीं इहो मूंसां गॾु आहे कमु करे थो, आहे कमु करे थो, न असांखे लॻंदो आहे भई इहो असां सां गॾु आहे असां कमु करूं था। त उहे असांखे परमात्मा खे बुद्धि द्वारा यादि करणु जो बि ॻाल्हि ॿुधो था ॾिसो था अकेला न ॾिसो, अकेला न ॿुधो, अकेलो कुझु बि न करो। मूंसां गॾु परमात्मा बाबा आहे, उहो मूंसां गॾु करे थो, उहो मूंसां गॾु ॿुधे थो, उहो मूंसां गॾु ॻाल्हाए थो। हिनखे चइबो आहे कर्म योगी। मतिलबु हुनखे साथी के साथ जेको आहे असां सां गॾु चई न भॻवानु असां सां साथ आहे, लेकिन हुनखे पंहिंजो साथी ठाहियो अर्थात कर्म में हुनजी मदद जो अनुभव करो। हिनखे चइबो आहे कर्म योगी ठहिणु। पंहिंजी बुद्धि द्वारा सदा असांजी बुद्धि जो मथे लॻल रहे, जीअं असांखे सदा पतो हूंदो आहे असांजा दैहिक माउ बाप संबंधी केरु आहिनि, उहे असांखे सदा ध्यान में रहे कि मुंहिंजो आत्मा जो माउ पीउ संबंधी केरु आहे, मां आत्मा किथां खां आई आहियां, मुंहिंजी आत्मा जो सर्व संबंधी केरु आहे, मुंहिंजो साथी केरु आहे, ये असांखे सदा ध्यानु रहे। बाबा चवनि था कि हे सदा यादि रहंदो त हुन सां गॾु असां सदा हर कर्म कंदासीं ऐं विजय प्राप्त कंदासीं, विजयी रतन ठही वेंदासीं। छोकी कर्म में ई त माण्हू हेठि मथे थींदो आहे न, कर्म क्षेत्र में ई कर्म कंदा आहियूं त स्थिति हेठि मथे थींदी आहे। लेकिन असांखे माण्हू सोचदा आहिनि भई हा भई पहिरियों कमु पूरो थिए या कमु करण खां पहिरियों ई पाठ पूजो करे छॾियूं, भॻवान जो नाम जपी छॾियूं, पोइ कर्म कंदे त पोइ कम में बिज़ी थी वेंदासीं। पर परमात्मा असांखे चईंदो आहे कर्म कंदे हुए बि मूंखे पंहिंजो साथी ठाहे करे कर्म करो। मूंखे पंहिंजो कर्म कंदे बि ईअं न सोचो भई हा असां पाठ कयो, असां भक्ति कई, असां ज्ञान ॿुधो, असां बसि हाणे भॻवान खे यादि कयो, हाणे कर्म था करूं। पोइ कर्म कंदे हुए मां अची वेंदो आहे, मुंहिंजो अची वेंदो आहे, कम में ई फसी वेंदा आहियूं, ॻाल्हियुनि में ई फसी वेंदा आहियूं, संबंधनि में ई फसी वेंदा आहियूं। पोइ शाम थींदी मूड कहिड़ो वहिड़ो हूंदो, पोइ चईंदा हल भॻवान खे यादि था करो, मन लॻंदो हुन समय। छोजी सॼो ॾींहुं त तव्हांजो मन देहिक देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव चीजुनि में ई लॻल रहियो। पोइ असां वापसि जॾहिं भॻवान खे यादि करण जो टाइम आहे, हुन समय असां चऊं हाणे मन हेॾे लॻे, कॾहिं बि न लॻी सघे न। ॿार ॾिसो जेको पढ़ाई वारो हूंदो आहे न, उहो कुझु बि कंदो न, जेको होशियार ॿार केरु हूंदो आहे उहो पंहिंजी पढ़ाई खे सदा बुद्धि में रखंदो आहे, ध्यान में रखंदो आहे भई मां अॼु हीअं पढ़ियो, असांखे हीअं पढ़ाई, त दुनिया में ईंदी हुई बि हुनजी बुद्धि में पढ़ाई रहंदी आहे न। हुनखे घड़ी घड़ी यादि रहंदो आहे न कि हा मूंखे अॼु असां ईअं पढ़ियो, अॼु असांखे हाणे मूंखे ईअं होमवर्क करिणो आहे, हाणे मूंखे ईअं करिणो आहे। त उहे ई असांखे बि सदा बुद्धि में रहणो खपे भई असां अगरि ज्ञान ॿुधियो, पाठ कया, सत्संग ॿुधा, कीर्तन जो बि तव्हां कंदा आहियो न, हुनजो अर्थ सॼो ॾींहुं असांजी बुद्धि में रहणो खपे।
हा अॼु असां हीअं ॿुधियो, अॼु असांखे हीअं ॿुधाइनि, असांखे परमात्मा अॼु ईअं ईअं ॿुधाई। बाबा ॾिसो असांजे बाबा जी जेकी वाणी मुरली हूंदी आहे हुनमें सभु हिक ॿिए खे ईअं ई ॿुधाईंदा आहिनि, अॼु बाबा ईअं चई, अॼु बाबा ईअं चई, अॼु बाबा ईअं चई। बाबा अर्थात परमात्मा ईअं चई। त असांखे उहा अॼु बाबा ईअं चई न, हीअं कमु करिणो आहे, हीअं सोचणो आहे, हीअं ॻाल्हाइणो आहे। त सदा असांजी बुद्धि में उहो ई रहे भई असां जेको ज्ञान ॿुधूं था हुनमें असांखे जो शिक्षायूं मिलनि थियूं हुनखे असांखे पंहिंजे कर्मनि में कॾहिं लाहे सघंदासीं जॾहिं असां कर्म कंदे हुए बि हुन समय हुनखे यादि रखंदासीं। कर्म कंदे बि असांखे यादि रहंदो, हा अॼु असां छा छा ॿुधियो, अॼु असांखे छा छा शिक्षा मिली, कीअं सोचो, कीअं ॻाल्हायो, कीअं कर्म करो। त छॾे न ॾियो, जो तव्हांखे अनुभव थींदो आहे न भॻवान खे यादि कंदा आहियो, कंहिं बि रीति तव्हां भॻवान खे यादि कंदा आहियो त जो अनुभव तव्हांखे थींदो आहे, जो शिक्षा तव्हांखे मिलंदी आहे, उहो बि कर्म कंदे हुए बि यादि कंदा आहियो त हुनखे चइबो आहे कर्मयोगी। पोइ जीअं ई तव्हां फ्री थी वेंदा वरी तव्हां पंहिंजो ज्ञान या जो बि कंदा आहियो कंदव न त झटि मन लॻी वेंदो, बुद्धि हुनमें टिकी पई। पोइ केॾी तव्हांखे करण जो टाइम न बि मिलियो, छो जी घर गृहस्थी आहे, कमु त करणो ई पवंदो, केॾी तव्हांखे करण जो टाइम न बि मिलियो त बि तव्हांजो मन हुनमें ई लॻल रहंदो। भई माण्हू सोचंदो आहे अॼु मां पाठ न कयो, अॼु मां इहे न ॿुधियो, अॼु मां टिकाणे न वयमि, अॼु मां मंदिर न वयमि, लेकिन परमात्मा खे भॻवान असांजे शरीर खे थोरी ॾिसंदो आहे। ऐं इहे टिकाणा मंदिर त तव्हां पंहिंजी सुविधा जे लाइ ठाता अथव न। भॻवान कोई टिकाणे मंदिर में थोरी रहंदो, उहो त मथे रहंदो आहे। तव्हां ॾिसो अगरि कोई माण्हू मंदिर वञे थो, के टिकाणे वञे बि थो, अगरि हुनजो मन नथो लॻे त हुनखे उते बि मज़ो न ईंदो, है न। पोइ उहो परे परे वेंदो की न मूंखे त हुते अमृतसर में ॾाढो सुठो लॻंदो, छो जो हुनजो मन उते लॻल आहे। हुनजे मन में आहे की हुन अमृतसर हुन वैष्णो देवी में भॻवान आहे, उते ॾाढो सुठो आहे। त मन खे त तव्हां हिते ई घर वेठे ई तव्हां सोचो मां भॻवान खे यादि थी करां, भॻवान मूंसां गॾु आहे न। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे सचे मन सां तव्हां पंहिंजे घर वेठे बि भॻवान खे यादि कंदव न, तव्हांखे जो सुख जो सुठो तव्हांखे अमृतसर वैष्णो देवी या अहिड़ी जॻहनि ते लॻंदा न, उहो तव्हांखे घर वेठे बि ईअं लॻंदो की हा मूंखे परमात्मा जी प्राप्ति थी वई, अर्थात हुन द्वारा शक्ति मिली वई, हुन द्वारा सही मार्ग दर्शन मिली। ये धार्मिक स्थान कीअं ठहिया, इन ई जॻहनि ते कीअं पहिरियों थोड़ी हुया इहे एॾा वॾा गुरु, एॾा गुरुद्वारा मंदिर जेका आहिनि धार्मिक स्थान पहिरियों हुया। काथे मंदिर कीअं ठहींदो आहे, कोई हुते हुन जॻह ते कोई माण्हू भॻवान खे यादि कंदो आहे त भॻवान हुते हुनजी इच्छा पूरी करे छॾंदो आहे, त माण्हू सोचंदा आहिनि हिते भॻवान आहे। लेकिन हुन जॻह ते वेही करे सचे मन सां भॻवान खे यादि कई त हुनजी हुन जॻह ते माण्हू भॻवान इच्छा पूरी करे छॾी। इन जो मतिलबु इहो थोड़ी की हुते ई भॻवान आहे। इहा असांखे सम्झण वारी ॻाल्हि आहे की हिन जो मतिलबु उहो हुते वेही सचे मन सां भॻवान खे यादि करे थो, त मां बि पंहिंजे घर में वेही करे परमात्मा खे सचे मन सां यादि करां त हिते ई मूंखे सर्व प्राप्ति थी वेंदी, हिते ई मुंहिंजो उद्धार थी वेंदो, कल्याण थी वेंदो, ऐं मुंहिंजे सदके ॿियनि जो बि कल्याण थी वेंदो न। हीअं असांखे सदा यादि रखिणो खपे की कर्म योगी ठहिणो, उहो कॾहिं थींदो जॾहिं असां कर्म कंदे हुए बि भॻवान खे यादि करण जो अभ्यास कंदासीं। कर्म अलॻि ऐं यादि अलॻि न हुजणी खपे। भले तव्हां अलॻि सां वेही करे बि यादि करो, भक्ति करो, पूजा करो या ज्ञान ॿुधो, परमात्मा त न चईंदो, भॻवान चईंदो मुंहिंजो शरीर ई न आहे त तव्हां कहिड़ा मुंहिंजे नाम जा अलॻि अलॻि नाम रूप ठाहे करे तव्हां ई हुनजी पूजा आदि, भई भॻवान खे त चईंदा आहिनि न उहो अशरीरी अजन्मो आहे, अर्थात हुनजो कोई शारीरिक आकार न आहे, उहो त हिकु आत्मा आहे। ये त माण्हू ने ईअं वेही ठातो आहे, चलो ठीकु आहे परमात्मा चए थो उहो बि भले तव्हां करो, लेकिन पोइ कर्म कंदे हुए त तव्हांजे साम्हूं मूर्ति न हूंदी,
कर्म कंदे हुए त तव्हां वटि ग्रंथ शास्त्र न हूंदा, पोइ हुन समय भॻवान खे यादि न करे सघंदा आहियो। मतलब माण्हुनि जी आदत पइजी वई आहे न, भई भॻवान खे यादि करो त साम्हूं मूर्ति हुजे, हथ में माला हुजे, हथ में ग्रंथ शास्त्र हुजनि, कुझु पाठ हुजे, मथो ढकल हुजे, पेर में चप्पल हुजे त भॻवान खे यादि था करो। लेकिन कर्म कंदे त तव्हां मूर्ति खणी करे भॻवान ने कम थोड़ी करे, छा तव्हां पंहिंजे किचन में भॻवान जी मूर्ति रखी वठंदव, लेकिन हुनखे ॾिसजी रहंदा त पोइ कम कीअं कंदा? सच्ची मन में हुनजी यादि अचणी खपे न। ॾिसो, मन सां अगरि असां परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं ऐं कम बि कंदा रहंदासीं न, त असांखे फालतू वीचार बि न ईंदो। इनखे ई त चइबो मन मना भव। अॼुकल्ह माण्हू सोचनि था, मन खे नथा लॻाइनि भॻवान सां, बसि अखियूं मूर्ति ते टिकाए वेठा आहिनि, हथ में मालायूं पुस्तकियूं खणी वेठा आहिनि, लेकिन मन नथो लॻे। मेन त मन आहे न। अगरि असांजो मन परमात्मा सां लॻी वियो, अर्थात असांजो मन जॾहिं उनजी यादि में असां हुन सां गॾु कर्म करण में लॻी वेंदासीं। ॾिसो, अॼु ॿुढो माण्हू उथी नथो पाए न, ॿुढो छा, अॼुकल्ह जवान बि अहिड़ी हालत थी, सम्झो कंहिंखे बीमारी आहे, उथी नथो पाए। अगरि उहो मन में परमात्मा जी यादि रखंदो त उहो यादि न हुनजा पेर ठही वेंदा। अर्थात हुनजी यादि में एतिरी शक्ति आहे कि तव्हांजो न हलण वारो शरीर बि हली हलंदो। लेकिन एतिरो विश्वास, एतिरो निश्चय हुजणो खपे न। अॼु भॻवानु एॾे माण्हुनि जी मदद कंदो आहे, लेकिन अगरि जेसिताईं असांखे विश्वास, जेसिताईं निश्चय न हूंदो त कीअं असां करे सघंदासीं, कीअं हुनजी मदद खे वठी सघंदासीं? त मन में हुनजी यादि हुजणी खपे कि बाबा मूंसां गॾु आहे, बाबा हलो इहो कमु मूंखां करायो था, ये शरीर तव्हांजो आहे। भॻवान खे चओ, ये शरीर तव्हांजो आहे, मां तव्हांखे शरीर, तव्हां चईंदा बि आहियो इहे सभु भॻवान जो ॾिनल आहे, त बाबा ये शरीर तव्हांजो आहे, हिन शरीर सां जो कार्य कराइणो अथव उहो तव्हां ई करायो। हाणे हिन शरीर खे कीअं उथायूं, विहारियूं, खारायूं, पीआरियूं, कमु करूं, उहो तव्हां ई ॾिसो, तव्हां इहे करे ॾिसो। तव्हांजो जो ज़रूरी कमु हूंदो न, उहो तव्हांखां परमात्मा अवश्य कराईंदो। फालतू हेॾे होॾे फालतू न कराईंदो, जेके ज़रूरी कम अवश्य ई परमात्मा सां कराईंदो। लेकिन अगरि तव्हांखे निश्चय हुजे त, तव्हांखे अंदरि मन में विश्वास हुजे त, धैर्यता हूंदी, तॾहिं ही भॻवान जी मदद प्राप्त करे सघंदासीं न। जॾहिं मन में शांती हूंदी त बाबा चवनि था कि चईंदा आहिनि न कि कंहिंजो भॻवान, ग़रीबनि जो भॻवान हूंदो आहे, जंहिंखे पुछे न उन्हनि जो भॻवान हूंदो आहे। भॻवान त सभिनि जो ई हूंदो आहे, पर छा हूंदो आहे कि माण्हू अॼुकल्ह हेॾे होॾे माण्हुनि ते विश्वास रखी, हेॾे होॾे माण्हुनि जे सहारे हलणु चाहींदो आहे न, त उहो परमात्मा जी मदद कैच न करे सघंदो आहे। भॻवान सदा ई तव्हां ते, तव्हांजी मदद करण लाइ हाज़िर आहे। भॻवान मथे वेठो ई छो आहे? छो जो उहो चईंदो आहे कि मुंहिंजा हेठि ॿार मदद जे लाइ वेट था करनि। केॾो दुख आहे न दुनिया में। त अहिड़े समय परमात्मा असांजी मदद करण लाइ सदा हाज़िर रहंदो आहे, लेकिन असां हुननि जी मदद खे कैच कीअं करे सघंदासीं? जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हुनखे यादि कंदासीं, हुनखे यादि करे हर कर्म कंदासीं, तॾहिं ई असां हुननि जी मदद खे कैच करे सघंदा आहियूं। तॾहिं ई असांजो शरीर जेको नथो हले, लेकिन असांजे मन में बाबा जी यादि हूंदी न, बाबा हलो ईअं था करूं, बाबा हलो ईअं था करूं, ॾिसो तव्हांजो शरीर कीअं हले थो। त ॾिसो केॾा केॾा माण्हू ॿुढा हूंदा आहिनि, जंहिंजो कोई बि न हूंदो आहे दुनिया में। केॾा केॾा ॿुढा, कंहिंजो कोई बि पुछण वारो न आहे। वैसे बि है न, बुढ़ापो चाहे बीमारी, वैसे त असांजी नॉर्मल लाइफ में बि भॻवान जी खे हमेशह यादि करणो खपे, लेकिन ख़ासि बीमारी ऐं बुढ़ापे में असांखे भॻवान जी यादि तॾहिं रही सघंदी आहे जॾहिं असां सदा ई हुनखे पंहिंजो साथी ठाहियूं।
ये न सोचो भई बीमार थींदासीं बुढ़ा थींदासीं त भॻवान खे यादि कंदासीं। अगरि तव्हां हाणे खां ई सदा ही परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी मञी करे हलंदव, हुन सां गॾु उथंदव वेहींदव खाईंदव पीअंदव, त अगरि मान लो तव्हांखे कोई बीमारी आई बि त हुन बीमारी में बि तव्हांजो हार्ट फेल न थींदो, घबराईंदव न तव्हां, तव्हांखे चिंता न थींदी की हाणे मां कीअं ठीकु थींदमि। छो जी असांखे पहिरियों भई असां जीवन हुनजे सहारे पहिरियों खां ई जीऊं पिया। हाणे ही बीमारी थी वई भई भॻवान खे चईंदासीं बाबा तव्हांजे हिन शरीर खे ये बीमारी थी वई आहे। हिम्मत कॾहिं न छॾणी खपे असांखे पंहिंजे जीवन में हिम्मत कॾहिं न छॾणी खपे। माण्हू न झटि हिम्मत हारे वठंदा आहिनि, कई माण्हू त न हारदा आहिनि। अगरि असां हिम्मत, छो जी भॻवान छा चईंदो आहे, हिम्मत बच्चे मदद बाप। मतलब भॻवान कंहिंजी मदद करे सघंदो आहे, जेका ॿार हिम्मत कंदा आहिनि। अगरि तव्हां हिम्मत छॾे छॾी न, पोइ तव्हांजी भॻवान कीअं मदद कंदो ॿुधाए। असांखे पहिरियों त भॻवान जी मदद खपे न, पहिरियों त असांखे भॻवान जी मदद खपे। लेकिन भॻवान मदद कीअं कंदो, जॾहिं तव्हां हिम्मत कंदव। तव्हां हिम्मत ई न कंदव त भॻवान तव्हांजी कीअं मदद कंदो ॿुधाए। त असांखे हिम्मत कॾहिं न छॾणी खपे, चाहे शरीर केतिरो बि बीमार हुजे, चाहे कहिड़ी बि परिस्थिति अची वञे, पहाड़ ई छो न किरी पए। लेकिन अगरि असांखे सदा हिम्मत रहंदो की न, मूंसां गॾु मुंहिंजो बाबा आहे, मूंसां गॾु मुंहिंजो परमात्मा बाप आहे, त उहो असांखे भॻवान चईंदो हिम्मत मदद बाप। हिकु बार हिम्मत तव्हांजी, 1000 बार मदद परमात्मा जी मिलंदी आहे। सच्चे मन सां असां हिम्मत बि कॾहिं करे सघंदासीं, जॾहिं असां सदा ही परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं। कोई बीमार व्यक्ति जो बीमारी खां पहिरियों भॻवान खे सच्चे मन सां यादि ई न कंदो हुजे, हुनखे हुनजे मथां विश्वास ई न आहे। अॼुकल्ह माण्हू देहदारी संबंधनि ते, पैसे में माण्हुनि जो केॾो मोह आहे, देहदारी संबंधनि जो, बसि इहो मुंहिंजो कमु कंदो, इहो मुंहिंजो कमु कंदो, भॻवान ते निश्चय ई न आहे। ये डॉक्टर मूंखे ठीकु कंदो, ये माण्हू मुंहिंजी मदद कंदो, ये मुंहिंजी परिस्थिति में मदद कंदो, ये मुंहिंजो कमु कराए छॾंदो। तव्हां न माण्हू में एॾी आश रखी वेठा आहियो, तव्हां हिकु बार चओ परमात्मा वेठो आहे न, उहो सभु कमु कराए छॾंदो। हिकु बार कोई बि ॻाल्हि थी न, की चाहे तव्हांजे शरीर, चाहे तव्हांजे देह संबंधी कंहिंसां गॾु बि, या व्यक्ति वैभव कोई भी पैसे आदि कंहिंजी बि ॻाल्हि थिए, कॾहिं बि असांखे जीवन में घबराइणो न आहे, हारणो न आहे, ईअं न सोचणो आहे अरे हाणे छा थींदो कीअं थींदो। तव्हां जो सुठो सोचदव परमात्मा जी यादि में, उहो ई थींदो। असांजी सोच, परमात्मा चईंदा आहे पंहिंजे मनोबल खे यूज़ करो, पंहिंजी मन जी शक्ति खे यूज़ करो। असांजी मन जी शक्ति एॾी कम ईंदी आहे, छो जी मन में परमात्मा जी यादि अचे, असां हुन मन सां संकल्प करूं कि ये कम हीअं ठीकु थींदो, अवश्य ई थींदो। त जेतिरो असांजे मन में शक्ति हूंदी, परमात्मा जी यादि हूंदी, ओतिरो जल्दी उहो कमु थी वेंदो। इनखे चइबो आहे मनोबल खे यूज़ करणु, मतिलबु मन जी शक्ति खे यूज़ करो। ॾिसो भॻवान बि स्वर्ग जहिड़ी दुनिया कीअं रची, भॻवान चईंदा आहिनि न, भॻवान संकल्प सां स्वर्ग जहिड़ी दुनिया रची न, ब्रह्मा तन में अची करे परमात्मा संकल्प सां स्वर्ग जी दुनिया रची। त असांजे संकल्प में केॾी शक्ति आहे। अॼु असां चईंदा आहियूं हा असां ईअं कंदासीं, त पहिरियों सोचदा ई आहियूं, पोइ ई कमु कंदा आहियूं न। त अगरि तव्हांजी सोच सुठी आहे, तव्हांजी सोच में शक्ति आहे कि न ईअं ई कंदासीं, ईअं ई थींदो, ईअं ई थियणो आहे, त उहो कम बि उअं ई थींदो रहंदो आहे। अॼु तव्हां अगरि कुझु प्लान कयो, तव्हां कुझु सोचियो ऐं सभिनि खे चयो भई हीअं कंदासीं,
ऐं सभिनि जी राज़ी बि थी वई त उहो कमु थींदो। कुझु परेशानी ईंदी त बि थींदो, छो जी असांजी सोचण जी शक्ति आहे ऐं असां संगठन में आहियूं ऐं मिली जुली करे करो। हीअं न कि सिर्फ़ तव्हां सोचो था, सोचो था इहे सही आहे त बसि इहो थिए, लेकिन तव्हां सां गॾु जो आसपास वारा माण्हू आहिनि न, हुननि खां बि असांखे हा कराइण ज़रूरी आहे। न त छा थींदो आहे, अगरि असां सोचूं ईअं करूं ऐं अगरि ॿियो न करे वठे, तव्हां सोचो न अरे असां त सोचूं था उहो त करण ई न ॾींदा, हीअं न सोचो। हीअं सोचो उहो बि मञदा, ज़रूर मञदा। पोइ ईअं हिक ॿिए सां राय सलाह करे हिक ॿिए जी हा कराए संगठन में कमु कंदा न, त हुन सां छा थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे, मदद मिलंदी आहे। कल्ह जो कोई ॻाल्हि बि अची वञे त सभु माण्हू हैंडल करे वठंदा आहिनि। अॼुकल्ह माण्हू चए थो असां अकेला अकेला करूं, हिक ई परिवार में माण्हू, पोइ छा थो थिए, सम्झो घर में 2-3 नूंहरियूं आहिनि, सभिनि पंहिंजी पंहिंजी फैमिली ठाहे वेठी आहिनि अलॻि अलॻि। हिकु नुंहुं चईंदी असां ईअं करो, ॿी नुंहुं चईंदी असां ईअं करो, टी नुंहुं चईंदी असां ईअं कयूं, तव्हां चए भले करो वञे, पर माण्हुनि खे बि मंज़ूर न आहे। पोइ उहो जो हिकु नुंहुं करे थी न, उहो ॿी नुंहुं जो करे थी, हुनखे ॾिसी रीस थी करे, जले थी। अरे तव्हांखे जो करिणो आहे तव्हां करो, त तव्हां ॿियनि खे छो था ॾिसो, न हीअं न करो न भई। अगरि तव्हांखे पंहिंजो अलॻि ई रहणो आहे, अलॻि ई करिणो आहे, त तव्हां पंहिंजे जीवन में मस्तु रहो। पोइ ॿियनि जे घर में जाका जाकी छो था करो। उहो नुंहुं कुझु बि करे, हुनखे ससु कुझु बि ॾे, तव्हां पंहिंजो अलॻि थी करे पंहिंजो अलॻि करो था न। पर मनुष्य आत्मा अॼुकल्ह अहिड़ी माण्हुनि जी हालत थी वई आहे कि साथ बि नथा रहण चाहिनि, ऐं दूर बि आहिनि त हिक ॿिए जे परिवार में देखा देखी करनि था, उन्हनि सां पोइ रीस था करनि, पोइ उन्हनि जे कम में विघ्न बि था विझनि। ॾिसो अहिड़ी दुनिया जी हालत थी, माण्हू काॾे वञे ॿुधायो। हाणे अहिड़ी हालत में माण्हू काॾे वञे, अलॻि बि रहे त बि प्रॉब्लम, साथ रहे त बि प्रॉब्लम। त मतिलबु सुधरणो असांखे ई आहे, ॿियनि खे थोरी सुधरणो असांखे आहे। जॾहिं असां चऊं था असांखे हिननि सां न रहणो, असां हिननि सां एडजस्ट नथा थी सघूं, त पोइ हुननि खे ॾिसो ई न, हुननि जे जीवन में इंटरफेयर ई न करो। उहो छा बि करनि था, सदा हुननि जे लाइ सुठो सोचो, लेकिन बुरो बि न सोचो। हीअं न सोचो भाड़ में वञनि, न तव्हांखे अलॻि रहणो आहे त अलॻि रहो, लेकिन हीअं बि असांखे कंहिंजे लाइ बुरो न सोचणो आहे कि भाड़ में वञनि। न, छो भाड़ में वञनि। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो जीवन आहे, हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइण आई आहे। तव्हांखे जीअं वणे थो उहो पार्ट वॼायो, लेकिन ॿियनि जे जीवन में असां इंटरफेयर छो था करूं। हीअ असांखे जॾहिं ॻाल्हि सम्झ में अची वेंदी न, तॾहिं असां सुख शांति सां रही सघंदा आहियूं। न त संगठित रूप में रहो भई, जेको बि करिणो आहे सभु मिली जुली करे हिक ॿिए जी राय सलाह ते हलो। हाणे ससु चईंदियूं 2 नूंहरियूं हिक ॿिए सां न ॻाल्हाइनि, असांजे थ्रू ॻाल्हाइनि, इहे बि ठीकु न आहे न भई। ससु बि केसि ताईं रहंदी। हा, तव्हां हुननि सां अहिड़ो मिलन, अहिड़ो स्वभाव रखो कि उहो भई कुझु बि सोचनि थियूं, कुझु बि डिस्कस करनि थियूं त तव्हांखे अची करे ॿुधाइनि। हीअं बि न उहो अलॻि ई पंहिंजी उहो ठाहिनि, लेकिन असांखे हुननि सां एतिरो प्यार सां व्यवहार रखिणो आहे, एॾो सुठो रखिणो आहे कि उहो कुझु बि करनि था तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदी। लेकिन अगरि तव्हां ईअं स्ट्रिक्ट थी करे हुननि खे ॻाल्हाइण न ॾींदा, उन्हनि खे कुझु ॿुधंदव न, त पोइ घर कीअं हलंदो। त परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे हिन ज्ञान द्वारा छा शिक्षा थो ॾिए कि घर गृहस्थी में कीअं मिली जुली करे रहो, कीअं सुख शांति सां रहो, ख़ुशी ख़ुशी सां रहो। श्री हाणे सतयुग में गृहस्थ धर्म में सुख शांति हूंदी आहे। अॼुकल्ह घर गृहस्थी में दुख अशांति आहे न, अपवित्रता आहे। लेकिन सतयुग में जेकी घर गृहस्थी हूंदी न, हुनमें सुख शांति पवित्रता हूंदी। त अहिड़ी दुनिया ठाहिण लाइ परमात्मा चए थो पहिरियों स्व खे परिवर्तन करो, खुद खे परिवर्तन करो कि असां में कहिड़ी कमी आहे जंहिंजे कारण मुंहिंजो जीवन स्वर्ग जहिड़ो नथो ॾे। मतलब मुंहिंजे जीवन में जो दुख परेशानी आई आहे, हुनजा कारण छा आहिनि ऐं हुनजो
कंहिंखे बि दोष न ठाराइजे, पंहिंजा ई स्वभाव संस्कार कारण तो, त उनखे जांचे करे ख़त्म करो। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान। हाँ, कर्म योगी जी स्टेज द्वारा कर्म भोग ते विजय प्राप्त करण वारा विजयी रतन था। बाबा चवनि था कर्म योगी ठहिण सां शरीर जो कोई बि कर्म भोग भोगना जो अनुभव न कराईंदो आहे। अर्थात कर्म कंदे अगरि असां बाबा खे यादि कयो न त सम्झो असांजे शरीर में सूर बि थो थिए काथे, त बि हुन सूर जी महसूसता न थींदी। मन में कोई रोग हूंदो त रोगी चईंदासीं। अगरि असांजी बीमारी वॾी कीअं थींदी आहे, अॼु कंहिंखे बुखार आहे, सर दर्द आहे, कंहिंखे कोई बि बीमारी आहे न, बीमारी त जल्दी ठीक थी वञे, लेकिन बीमारी वॾी कीअं थींदी आहे, जॾहिं असांजो मन बार बार सोचदो आहे मूंखे इहो आहे इहो आहे, मूंखे ईअं थी वियो, मां बीमार आहियां, हाणे कीअं ठीक थींदमि, कॾहिं ठीक थींदमि, ये डॉक्टर ये इलाज। मतलब बीमारी में धैर्यता ऐं निश्चय खपे। असां बीमार आहियूं न त असां में धैर्यता ऐं निश्चय खपे। भॻवान ते निश्चय रखंदव न, धैर्यता रखंदव, ऐं इहे 2 दवायूं बि वठो, जेकी देह जी दवा, ऐं ॿियो कहिड़ी दवाई वठो कि सदा सोचो मां ठीक आहियां। दवाई बि वठंदा रहो और सोचो मुंहिंजो शरीर हिकदमि ठीक आहे, निरोगी आहे, मां आत्मा शक्तिशाली, मुंहिंजो शरीर सर्व बीमारियुनि सां मुक्त आहे। त इहे सोचदासीं न, असांजी सुठी सोच बि ॾाढी वॾी दवाई आहे। बाबा चईंदा आहिनि बीमार केरु हूंदो आहे, जंहिंजो मन में व्यर्थ वीचार हूंदा आहिनि, जंहिंजो मन में फालतू सोच हूंदी आहे न, उहो माण्हू बीमार हूंदो। अगरि मन निरोगी आहे त तन बि तंदुरुस्त थी वेंदो। सिर्फ़ बीमारी में आहे न, बीमारी जे बारे में न सोचो, कोई भी बीमारी आहे या कोई भी परिस्थिति आहे, कुछ भी आहे न, हुन समय सदा सोचो सभु ठीक आहे, सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो। बसि भॻवान ते विश्वास रखो, थोरो धैर्यता रखो, ऐं इहे चओ सभु ठीक थी वेंदो, ऐं पंहिंजो जेको कमु आहे उहो कंदा हलो। भई शरीर खे जो बीमारी ॾियणी, दवाई ॾियणी आहे, जो खाइण पीअण ॾियणो आहे, कोई बि ॻाल्हि परिस्थिति अचे थी, कोई ॻाल्हि अचे थी, हुन में जो करिणो आहे कंदा हलो, लेकिन साथ साथ छा सोचता रहो सभु ठीक आहे, सभु ठीक थी वेंदो। हा हुल्लो न करो। अॼु माण्हू खे थोरो बि कुझु थिए थो न, हा हुल्लो थो करे, अरे ईअं थी वियो, ईअं थी वियो, ईअं थी वियो। अरे छा थी वियो, कुझु बि त न थियो आहे। थोरी बि ॻाल्हि थिए थी न, माण्हू जल्दी पंहिंजी हिन सोच ऐं व्यवहार सां हुनखे वॾो थो करे, कुझु बि न थियो आहे, सभु ठीक थी वेंदो। ये चइण सां ॻाल्हि नंढी थी वेंदी आहे, मन शांत थी वेंदो आहे, ऐं ॻाल्हि बि जल्दी ख़तम थी वेंदी आहे। त बाबा चवनि था ये कॾहिं करे सघंदासीं, जॾहिं असां कर्म कंदे सदा परमात्मा खे यादि कंदासीं न, त कर्म कंदे समय त कोई ॻाल्हि अची वेंदी आहे न, त कर्म कंदे कंदे कोई ॻाल्हि अची, लेकिन असांखे यादि परमात्मा जी आहे त उहा ॻाल्हि जल्दी ख़तम थी वेंदी। स्लोगन आहे साहस खे पंहिंजो साथी ठाहे छॾियो त हर कर्म में सफलता मिलंदी। असांखे साहस रखिणो खपे जीवन में, कुछ भी करूं था न, असांखे सदा मतलब उनखे करण जी हिम्मत हुजणी खपे। ईअं न सोचो मां ईअं न करे सघंदमि, मूंखां नथो पुॼे, ईअं हूअं न, कुछ भी थी वञे, लेकिन असांखे त जीवन में सदा अॻियां वधणो आहे, ख़ुशी ख़ुशी सां वधणो आहे। ऐं इहो जो बि मां कमु करां थी, हिन में मूंखे सफलता अवश्य मिलंदी। त हीअं रखण सां अहिड़े ॿारनि जी न भॻवान बि सदा मदद कंदो। ॾिसो तव्हां बि पंहिंजे कहिड़े ॿार जी मदद कंदो। अगरि कोई ॿार बीमार आहे, उहो घड़ी घड़ी चए थो मूंखे सूर आहे, सूर आहे, तव्हां हुनखे दवाई ॾिनो, हुनखे ईअं कयो, त बि उहो घड़ी घड़ी चए थो मूंखे सूर आहे, सूर आहे। हालांकि सूर दवाई ॾींदासीं त घटि त थींदो ई सही, त तव्हां हुन ॿार खे संभालण में तव्हांखे मज़ो ईंदो?
ऐं जेको ॿार बीमार आ लेकिन असां हुनखे दवाई ॾिनी, चए भॻवान खे यादि करो, उहो चुपचाप दवाई वठी भॻवान खे यादि करे थो ऐं पंहिंजो ॿियो बि कम बि धीरे धीरे करे थो, भले सूर आ बीमारी आ लेकिन पंहिंजे पाण ई उथे थो, वेहे थो, पंहिंजी कोशिश करे थो, त हुन ॿार खे संभालण में मज़ो बि ईंदो न। ऐं जेको बसि सॼो ॾींहुं इहे ई कंदो रहे त माण्हू चईंदा न, अरे सूर त सभिनि खे आहे, दवाई वठो, ज्यादा से ज्यादा आराम करो, सूर आहे त छा करो, लेटा पियो, ॿियो छा कंदो। लेकिन अगरि कंहिंखे हिम्मत हूंदी आहे, कंहिंखे उथण जी इच्छा हूंदी आहे, कुझु करण जी इच्छा हूंदी आहे, त उहो सोचे न, भई ठीकु आहे, सूर आहे त सूर आहे, हिकु शरीर जे पार्ट में सूर आहे न, ॿिया शरीर जा अंग त ठीकु आहिनि न। चलो ठीकु आहे, मां ॿिया शरीर जे अंग सां कुझु कमु त करां, त ईअं असांखे जीवन जीअणो आहे। बाक़ी शरीर त ॾिसो अॼुकल्ह सभिनि जा शरीर अहिड़ा ई आहिनि, उहे बि जेका पहिरों जा शरीर आहिनि उहे वरी बि ठीकु आहिनि, लेकिन हाणे जी जनरेशन वारा जेका माण्हू आहिनि, छो जी ॾिसो, हिकु त पहिरियों ई खाइण पीअण जो कुझु आहे न, ॿियो अॼुकल्ह जा ॿार कुझु खाइनि बि नथा। सभिनि खे लॻे थो भई खाईंदासीं त मोटा थी वेंदासीं, हीअं थी वेंदासीं, इहे सभु ॿाहिरां जी फालतू फालतू चीजूं खाइनि था, करनि था, त बीमारी त थींदी ई सही। शरीर बि ॾिसो अॼुकल्ह केतिरो थो हले, परमात्मा चईंदो आहे न, कलयुगी दुनिया में 40-45 वर्ष हले उहो बि ठीकु आहे, छो जी माण्हू ठीक रीति खाइनि नथा न। 40-45 बि ज्यादा आहे न, अॼुकल्ह त माण्हू वेठे वेठे माण्हू खे अलाए छा थो थी वञे, हॾियूं कमज़ोर आहिनि, छो जी कुझु खाइनि नथा, ताज़ो ताज़ो कुझु खाइनि नथा, बासी बासी चटपटो हेॾा होॾा जी चीजूं ॿारनि खे सुठी थी लॻनि, त काथां शरीर तंदुरुस्त रहंदो। ऐं मन में फालतू फालतू वीचार, त काथे जीवन सुख शांति वारो रहंदो। तंहिंजे करे सदा मन में ख़ुशी रखो, परमात्मा जी यादि रखो, मन में सुठा वीचार रखो, त तव्हांजी आत्मा बि शक्तिशाली, तव्हांजो शरीर बि सदा निरोगी रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति दीदी। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति दीदी। ओम शांति।